ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ आहे 23/7/2024। मीठा मीठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार दुख हरता सुख करता पाप की यादि करो त तव्हांजा सभु दुख दूर थी वेंदा, अंत मते सुगति थी वेंदी। प्रश्न आहे, बाप तव्हां ॿारनि खे हलंदे फिरदे यादि में रहण जो डायरेक्शन छो ॾींदा आहिनि? उत्तर आहे, यादि सां जन्म जन्मांतर जे पापनि जो बोझ उतरंदो आहे। यादि सां आत्मा सितो प्रधान ठहींदी आहे। ॿियो आहे, हाणे खां यादि में रहण जो अभ्यास हूंदो त अंत में हिकु बाप जी यादि में रही सघंदव। अंत जे लाइ गायन आहे, अंतकाल जो स्त्री सिमरे ऐं अंतकाल जो बाबा खे यादि करे उहे नारायण योनी में वञे। ॿियो चौथो आहे, बाप खे यादि करण सां 21 जन्मनि जो सुख साम्हूं अची वेंदो आहे। बाप जहिड़ी मिठी चीज़ दुनिया में कोई न आहे, इन करे बाप जो डायरेक्शन आहे, ॿार हलंदे फिरदे बाप खे यादि करो। ओम शांति। कंहिंजी यादि में वेठा आहियो? ये त प्यारे ते प्यारो संबंध हिकु सां ई गॾु आहे, जो सभिनि खे दुखनि सां छुड़ाइण वारो आहे। बाप ॿारनि खे ॾिसंदा आहिनि त सभु पाप कटिजी वेंदा आहिनि। बाप ॿारनि खे ॾिसंदा आहिनि त सभु पाप ई कटिजी वेंदा आहिनि। आत्मा सितो प्रधान तरफ़ वञे थी न। दुख त अथाह आहिनि, ॻाईंदा बि आहिनि न, दुख हरता सुख करता। हाणे बाप सभु तव्हांखे सच सच सभु दुखनि सां छुड़ाइणा आहिनि। स्वर्ग में दुख जो नाम निशान न हूंदो आहे न। हाणे बाबा असांखे सभु प्रकार जे दुखनि सां छुड़ाइणा आहिनि। स्वर्ग में दुख जो नाम निशान न हूंदो। अहिड़े बाप की यादि करणु ॾाढो ज़रूरी आहे, है न। बाबा असांखे अहिड़े बाप की यादि करणु ॾाढो ज़रूरी आहे, जो असांखे सभु दुखनि सां छुड़ाइण वारो आहे। दुख जो नाम निशान न हूंदो आहे न। त बाप खे ॿारनि जे प्रति प्यारु हूंदो आहे न। इहे त तव्हां ॼाणंदा आहियो, बाप खे कंहिं ॿारनि सां प्यारु आहे। ॿारनि खे सम्झायो आहे, पंहिंजे खे आत्मा सम्झो, देह न सम्झो। जो सुठा सुठा रतन आहिनि न, उहे बाप खे हलंदे फिरदे यादि कंदा आहिनि। इहे बि छो चईंदा आहिनि, छो जी तव्हांजा जन्म जन्मांतर जा पापनि जो घड़ो भरियलु आहे न। त बाबा असांखे ॿुधाई न, बाप खे यादि करण सां छा छा थींदो आहे। त बाबा असांखे चवनि था की मां इहो तव्हांखे छो थो चवां, भई मूंखे यादि करो न। कोई माण्हू चए सॼो ॾींहुं मूंखे यादि करो, त इहे चईंदा ईअं छो थो चए। ईअं ई बाबा बि असांखे छो था चवनि, छो जी असांजे मथां पापनि जो बोझ ॾाढो आहे। त हिन यादि सां ई पाप आत्मा खां पुण्य आत्मा ठही वेंदा। इहे बि तव्हां ॿार ॼाणंदा, इहे पुराणो त न। दुख आत्मा खे मिलंदो आहे। शरीर खे चोट लॻण सां आत्मा खे दुख फील थींदो आहे न। आत्मा चईंदी आहे मां रोगी आहियां, दुखी आहियां। इहे दुख जी दुनिया आहे न। काथे बि वञो दुख ई दुख आहे। सुखधाम में त दुख जो नाम निशान न हूंदो, है न। त हिते दुख बाबा हाणे असांखे कलयुग में दुख जी दुनिया, पोइ सतयुग में सुख जी दुनिया। दुख जो नाम वरितो त गोया तव्हां दुखधाम में आया। सुखधाम में त जरा बि दुख न हूंदो। समय बि बाक़ी थोरो आहे, इन में पूरो पुरुषार्थ करिणो आहे। बाप खे यादि करिणो आहे न। जेतिरो यादि कंदा रहंदा ओतिरो सितो प्रधान ठहींदा वेंदा। पुरुषार्थ करे अवस्था अहिड़ी ॼमाइणी आहे जो पिछाड़ी में सवाइ हिकु बाप जे कुझु यादि न अचे। हिकु गीत बि आहे न, अंतकाल जो स्त्री सिमरे। अंतकाल आहे न, हिन समय पूरी दुनिया जो अंतकाल आहे। पुराणी दुनिया दुखधाम जो अंत आहे। हाणे तव्हां सुखधाम में हलण जो पुरुषार्थ कंदा आहियूं असां। हाणे असां सुखधाम में हलण जो पुरुषार्थ करूं था। तव्हां शूद्र खां ब्राह्मण ठहिया आहियो न। इहे त यादि रहणो खपे। शूद्र खे आहे दुख, असां दुख सां निकिरी पोइ हाणे चोटी ते चढ़ी विया आहियूं, ब्राह्मणनि जी चोटी। त हिकु बाप खे यादि करिणो आहे। मोस्ट बिलवेड असांजो शिव बाबा, उन्हनि सां मिठी चीज़ कोई हूंदी न आहे। आत्मा उन परम पिता परमात्मा खे यादि कंदी आहे। सभी आत्माउनि जो बाप उहो आहे न।
उन्हनि सां मिठी हिन दुनिया में कोई चीज़ न आहे। एतिरा सभु ढेर ॿार आहिनि, केतिरनि में यादि ईंदा हूंदा। सेकेंड में बाबा सेकेंड में सभु ॿारनि खे यादि कंदा आहिनि। सेकेंड बाबा ॾिसूं त सेकेंड में सभु ॿार अची वेंदा आहिनि। अच्छा, सॼी सृष्टि जो चक्कर कीअं फिरंदो आहे उहो बि तव्हां ॿारनि जी ॿुधी में अर्थ सहे था। जीअं कोई ड्रामो ॾिसी करे ईंदा आहिनि, कोई पुछंदा आहिनि ड्रामो यादि आहे, हा चइण सां ई सॼो ॿुधी में अची वेंदो, शुरू खां वठी करे अंत ताईं। बाक़ी उहो वर्णन करे करे ॿुधाइण में त समय लॻंदो। बाबा बेहद जो बाबा आहे, उन्हनि खे यादि करण सां 21 जन्मनि जो सुख साम्हूं अची वेंदो आहे। बाप सां ईअं वरसो मिलंदो आहे न। सेकेंड में ॿारनि खे बाप जो वरसो साम्हूं अची वेंदो आहे। बाप खे यादि कयो ऐं बाप जो वरसो सुखदाम अची वियो। ॿारु पैदा थियो, बाप ॼाणे वेंदो आहे, वारिस जनम वरितई, सॼी मिल्कियत यादि अची वेंदी आहे। तव्हां बि अकेला अलॻि अलॻि ॿार आहियो न, अलॻि अलॻि वरसो मिलंदो आहे न, अलॻि अलॻि यादि कंदा आहियो। असां बेहद जे बाप जा वारिस आहियूं। सतयुग में त हिकु ई ॿारु हूंदो, मतिलबु हिकु छोरो हिकु छोरी, हिकु ई ॿारु हूंदो। उहो सॼी मिल्कियत जो वारिस ठहियो न। ॿारनि खे बाप मिलियो ऐं विश्व जो मालिक ठही वियासीं। सेकेंड में ठही वियासीं न, देरी न लॻंदी आहे। बाप चवंदा आहिनि तव्हां पंहिंजे खे आत्मा सम्झो, फीमेल न सम्झो। आत्मा त ॿार आहे न। बाबा चवंदा आहिनि असां सभु ॿार, बाबा चवंदा आहिनि असांखे सभु ॿार यादि पवंदा आहिनि। आत्मायूं सभु भाउ आहिनि। बाबा चवंदा आहिनि कि ख़ुदि खे फीमेल बि न सम्झो, असां सभु आत्मायूं भाउ आहियूं न, हिकु बाप जी संतान। जो बि सभु धर्म वारा ईंदा आहिनि उहे चवंदा आहिनि सभु धर्म वारा भाई भाई, परंतु सम्झंदा न आहिनि। चवंदा आहिनि हिंदू मुस्लिम भाई भाई, लेकिन देह जे नाते त भाई भाई कीअं थींदसि। आत्मा आत्मा भाई भाई आहे। हाणे तव्हां सम्झंदा आहियो असां बाबा जे मोस्ट बिलवेड ॿार आहियूं। बाप सां पूरो बेहद जो वरसो ज़रूरु मिलंदो। बाप सां पूरो बेहद जो वरसो ज़रूरु मिलंदो। कीअं वठंदासीं असां बाप खां, उहो बि तव्हां ॿारनि खे सेकेंड में यादि अची वेंदो। असां बाबा जो मोस्ट बिलवेड ॿार आहियूं। बाप सां पूरो बेहद जो वरसो ज़रूरु मिलंदो आहे। कीअं मिलंदो आहे उहो बि तव्हां ॿारनि खे सेकेंड में यादि अची वेंदो आहे। असां सतो प्रधान हुयासीं, हाणे तमो प्रधान ठहिया आहियूं, हाणे वरी सतो प्रधान ठहिणो आहे। तव्हां ॼाणंदा आहियो बाबा सां असांखे स्वर्ग जा सुख जो वरसो वठिणो आहे न। बाप चवंदा आहिनि पंहिंजे खे आत्मा सम्झो, देह त विनाशी आहे। आत्मा ई शरीर छॾे हली वेंदी आहे, पोइ वञी करे नयो शरीर गर्भ में वठंदी आहे। पुतलो जॾहिं तयारु थी वेंदो आहे तॾहिं आत्मा हुन में प्रवेश कंदी आहे। परंतु उहो त रावण जे वश आहे न, विकारनि जे वश जेल में वेंदा आहिनि न। हुते त रावण हूंदो ई न आहे, दुख जी ॻाल्हि हूंदी न आहे। जॾहिं ॿुढा थींदा आहियूं तॾहिं मालूम पवंदो आहे हाणे इहे शरीर छॾे असांखे ॿियो शरीर में वञी करे प्रवेश कंदासीं। हुते त डर जी ॻाल्हि ई न रहंदी आहे। हिते त केॾो डपु आहे, हुते निडर रहंदा आहिनि। बाप तव्हां ॿारनि खे अपार सुखनि में वठी वेंदा आहिनि। सतयुग में अपार सुख आहिनि, कलयुग में अपार दुख आहिनि। इन करे हिनखे चइबो आहे दुखधाम। बाप त कोई तकलीफ़ न ॾींदा आहिनि, पर गृहस्थ व्यवहार में रहो, ॿारनि खे संभालो, सिर्फ़ु बाप खे यादि करो। कोई गुरु गोसाई सभिनि खे छॾो। बाप त असांखे कोई तकलीफ़ न ॾींदा आहिनि। भले घर गृहस्थी में रहो, ॿारनि खे संभालो, लेकिन सिर्फ़ु बाप खे ई यादि करिणो आहे। गुरु गोसाई सभिनि खे छॾो। मां त सभु गुरूअनि खां वॾो गुरू आहियां न, उहो सभु मुंहिंजी रचना आहे। सिवाइ मुंहिंजे ॿियो कोई खे ॿियो कोई बि पतित खां पावन न ठाहे सघंदो। अर्थात कंहिंखे बि असां पतित पावन न चई सघंदा आहियूं। छा ब्रह्मा विष्णु शंकर खे पतित पावन चईंदासीं?
न चईंदासीं, न देवताउनि खे बि न चई सघंदा आहियूं, सवाइ बाप जे कंहिंखे बि पतित पावन न चई सघंदा आहियूं। हाणे तव्हां ॿार गंगा खे पतित पावनी चईंदव? इहे पाणी जी नदियूं त सदैव बहंदी रहंदियूं आहिनि। गंगा, ब्रह्मपुत्र आदि बि त हली ईंदी आहे न, इन में त सनानु कंदा रहंदा आहिनि। बरसाति पई त फ्लड बि अची वेंदी आहे, इहे बि दुख थियो। अथाह दुख आहे। बाढ़ में ॾिसो केतिरा मनुष्य मरी वेंदा आहिनि। सतयुग में दुख जी ॻाल्हि न आहे। जानवरनि खे बि दुख न थींदो आहे, उन्हनि जी बि अकाले मृत्यु न थींदी आहे। इहे ड्रामा ई ठहियलु आहे। भक्ति में ॻाईंदा आहिनि, बाबा तव्हां सभु ईंदव त असां तव्हांजा ई ठहींदासीं। ईंदा त आहिनि न, दुख धाम जे अंत ऐं सुख धाम जे आदि जे विच में बाबा ईंदा आहिनि। परंतु इहे कंहिंखे बि पतो न आहे कि भॻवानु हिन सृष्टि ते कीअं ईंदा आहिनि, कॾहिं ईंदा आहिनि। ऐं असांखे पतो आहे, असांखे पतो आहे ऐं निश्चय बि आहे त बाबा खे केॾो न असां शुक्रिया करूं कि असांखे केॾी सुठी बुद्धि बाबा ॾिनी अथई, कि असां बुद्धि बल द्वारा बाप खे पहचानूं, स्व खे पहचानूं, इन सृष्टि चक्र जे ड्रामा खे पहचानूं, है न। त बाबा चईंदा आहिनि ॾिसो मां आयो आहियां, लेकिन इहे बि न ॼाणंदा आहिनि कि बाबा कॾहिं ईंदा आहिनि। सृष्टि जी आयु केतिरी हूंदी आहे इहे बि न ॼाणंदा आहिनि। बाप केतिरो सहज बतलाईंदा आहिनि। अॻियां तव्हां ॼाणंदा हुयो छा कि सृष्टि चक्र जी आयु 5000 वर्ष आहे। इहे त लख वर्ष चई ॾींदा आहिनि। हाणे बाप सम्झाईंदा आहिनि 1250 वर्ष जो हर युग थींदो आहे। स्वास्तिक में पूरा 4 भाग ॾेखारींदा आहिनि, न जरा बि फ़र्क़ु न पवंदो आहे। कोई विवेक बि चईंदा आहिनि एक्यूरेट हिसाबु हुजिणो खपे सुख जो ऐं दुख जो। पूरी में चावल जो हंडो चढ़ाईंदा आहिनि त पूरा 4 हिसा थी वेंदा आहिनि। अहिड़ी युक्ति ठाहिणी खपे। हुते चावल ॾाढा खाईंदा आहिनि। जगन्नाथ चओ श्रीनाथ चओ, ॻाल्हि त हिकु ई आहे न, ॿई ई कारा ॾेखारींदा आहिनि। श्रीनाथ जे मंदर में घी जा भंडारा हूंदा आहिनि। सभु घी जी तली हुई चीज़ूं सुठी सुठी मिलंदियूं आहिनि, ॿाहिरि दुकान में लॻी हूंदियूं आहिनि। केतिरो भोग लॻाईंदा आहिनि, मतिलबु भोग लॻाए करे पोइ दुकाननि ते अची वेंदो आहे। सभु यात्री वञी करे दुकाननि खां वठंदा आहिनि। जगन्नाथ में पोइ चावल ई चावल हूंदा आहिनि। हुते जगतनाथ उहो श्रीनाथ सुखधाम और दुखधाम ॾेखारींदा आहिनि। श्रीनाथ आहे सुखधाम वारो, घी वारो, ऐं जगन्नाथ आहे दुखधाम वारो। श्रीनाथ सुखधाम जो, उहो दुखधाम जो। कारो त हिन समय ठही विया आहिनि। काल कामचिता ते चढ़ी करे जॾहिं श्रीनाथ कृष्ण जी आत्मा कामचिता ते वेहींदी आहे त कारी थी वेंदी आहे। जगन्नाथ के में पोइ सतयुग में त गोरी हुई, लेकिन पोइ जनम मरण में ईंदे ईंदे कारी थी वई त धन बि कमु थी वियो। किथे त घी जी रोटी सभु खाईंदा हुआसीं, किथे चांवर सुखा चांवरनि जो भोग लॻाईंदा आहिनि। न इन्हनि खे ग़रीब, उन्हनि खे साहूकार ॾेखारींदा आहिनि। ज्ञान जो सागर हिकु बाप ई आहे। भक्ति खे चइबो आहे अज्ञान। उन्हनि सां कुझु मिलंदो न आहे। हुते सिर्फ़ु गुरू माण्हुनि जी आमदनी ॾाढी थींदी आहे। होशियारु हूंदा आहिनि, उन्हनि सां कोई सिखंदा आहिनि त उहो चईंदा इहो असांजो गुरू आहे। इन्हनि असांखे सेखारियो। उहे सभु जिस्मानी आहे, जनम वठण वारा, जनम ॾियण वारा, सॉरी, उहे सभु जिस्मानी आहिनि, जनम ॾियण वारा। जेका देहधारी माँ बाप त देहधारी जन्म ॾियण, देह खे जन्म ॾियण वारा आहिनि न। बाबा चवनि था गुरू जेका हूंदा आहिनि उहे बि असांखे सेखारींदा आहिनि कि हिन दुनिया में उहा आत्मा जे लाइ कुझु न सेखारींदा आहिनि। उन्हनि असांखे सेखारियो। उहे सभु जिस्मानी आहिनि, जनम ॾियण वारा। हाणे तव्हां सां गॾु आहे विचित्र बाप। उहो चईंदा आहिनि मुंहिंजी यादि, मुंहिंजो शरीर त आहे न, इहे तव्हांजो इन दादा जो शरीर आहे। इन जी आत्मा बि पूरे 84 जन्म वरिता अथई। इन्हनि जे ॾाढे जन्मनि जे अंत में मां प्रवेश कंदो आहे न, तव्हांखे सुखधाम में वठी वञण लाइ। इनखे गौमुख बि चईंदा आहियूं। गौमुख केतिरो परे परे में, परे परे खां ईंदा आहिनि।
सॉरी गौमुख ते केॾो परे परे खां ईंदा आहिनि। हिते बि गौमुख आहे न, पहाड़ सां पाणी त ज़रूरु ईंदो। कुएं में बि रोज़ु रोज़ु पाणी पहाड़ खां ई ईंदो आहे, उहा कॾहिं बंदि न थींदो आहे, पाणी ईंदो ई रहंदो आहे। किथां बि नालो निकिरे त हुनखे गंगा जल चई ॾींदा आहिनि, छो जो ज्ञान आहे न। ॾिसो साइंस वारा ॾिसनि त चईंदा हिते त पाणी त ईंदो ई सही, उहो पूरो रिसर्च कंदा आहिनि, दिमाग़ लॻाईंदा आहिनि, ऐं माण्हू चवंदा आहिनि अरे चमत्कार थी वियो, पहाड़ मां पाणी थो निकिरे गौमुख। त बाबा चवंदा आहिनि कि उहो त निकिरंदो ई सही, पाणी त ईंदो ई रहंदो, किथां बि नालो निकिरी ईंदो त हुनखे चवंदा आहिनि हीअ गंगा जल चई ॾींदा आहिनि। हुते वञी करे सनानु कंदा आहिनि, गंगा जल सम्झंदा आहिनि, लेकिन पतित खां पावन हिन पाणी सां थोरी ठहींदासीं। बाप चवंदा आहिनि पतित पावन त मां आहियां, हे आत्मायूं मामेकम यादि करो, देह सहित देह जे सभु संबंध छॾे करे पंहिंजे खे आत्मा सम्झो। पंहिंजे खे आत्मा सम्झी करे मूंखे यादि करो त तव्हांजा जन्म जन्मांतर जा पाप भस्म थी वेंदा। बाप तव्हांखे जन्म जन्मांतर जे पापनि सां छुड़ाईंदा आहिनि। हिन समय त दुनिया में सभी पाप कंदा रहंदा आहिनि, कर्म भोग आहे। अगरि अॻिले जन्मनि में पाप कया, 63 जन्मनि जो हिसाब किताब आहे, त चुकतू त करिणो ई पवंदो न। थोरी थोरी कलायूं कमु थींदी रहंदियूं आहिनि, थोरी थोरी कलायूं कमु थींदी रहंदियूं आहिनि। बाबा चवनि था जीअं चंद्रमा जी कलायूं कमु थींदी रहंदियूं आहिनि, इहे पोइ बेहद जो ॾींहुं बेहद जी राति आहे। हाणे सॼी दुनिया ते आहे न, उन में बि ख़ासि भारत ते राहू जी दशा वेठी आहे, राहू जो ग्रहण लॻल आहे न। हाणे तव्हां ॿार शाम खां सुंदर ठहो था न, केरु असांजी आत्मा सुंदर ठहे थी शाम खां, इन करे श्री कृष्ण खे बि श्याम सुंदर चवंदा आहिनि। सचमुच कारो ठाहे ॾींदा आहिनि, कामचिता ते चढ़िया आहिनि त निशानी ॾेखारे छॾी अथनि, परंतु मनुष्य जी कुझु बुद्धि हलंदी ई न आहे। हिकु सावरो ॿियो गोरो चई ॾींदा आहिनि। हाणे तव्हां गोरो ठहिण जो पुरुषार्थ था करो, सतो प्रधान ठहिण जो पुरुषार्थ कंदव तॾहिं त ठहींदव, हिन में तकलीफ़ जी ॻाल्हि न आहे। इहे ज्ञान हाणे तव्हां ॿुधंदा आहियो, पोइ प्रायलोप थी वेंदो आहे। भल गीता पढ़ी करे ॿुधाईंदा, परंतु इहे ज्ञान त ॿुधाए न सघंदा न। उहा त भक्ति मार्ग जे लाइ पुस्तक आहे, भक्ति मार्ग जे लाइ ढेर सामग्री आहे, ढेर शास्त्र आहिनि। कोई छा पढ़ंदो आहे, कोई छा पढ़ंदो आहे। राम जे मंदर में बि वेंदा आहिनि, राम खे बि कारो करे छॾियो अथनि। वीचार करणो खपे कि राम खे कारो छो ठाहींदा आहिनि। कारी कलकत्ते वारी बि मां करे हैरान करे ॾींदा आहिनि, राम खे बि कारो करे ॾींदा आहिनि। काली त ॾिसो केतिरी काली आहे, पत्थर ई काली आहे, कारो हुनजी सभिनि खां कारी उहा आहे, ऐं ॾाढी भयानक बि ॾेखारींदा आहिनि। उन्हनि खे पोइ माता चवंदा आहिनि तव्हांजो इहे ज्ञान बाण ज्ञान कटारी आदि आहे, त उन्हनि खे पोइ हथियार आदि ॾेई छॾिया अथनि। वास्तव में कारी ते पहिरियों मनुष्यनि जी बलि चढ़ाईंदा हुया, हाणे गवर्नमेंट बंदि करे छॾियो अथई। अॻियां सिंध में देवी जो मंदरु न हुयो, जॾहिं बाम फटियो त हिकु ब्राह्मण चई काली असांखे आवाज़ु ॾिनई असांजो मंदरु न आहे, जल्दी ठाहियो न त ॿियो बि बॉम्ब फटंदो। बसि ढेर पैसा इकट्ठा थी विया, मंदरु ठही वियो। हाणे ॾिसो ढेर मंदर आहिनि, केतिरा जॻह भटकंदा आहिनि। बाप तव्हांखे हिननि सभिनि ॻाल्हियुनि सां छिड़ाइण लाइ सम्झाईंदा आहिनि कि हिनजी ग्लानी न कंदा आहिनि, है न। त असांखे बि ईअं युक्ति सां ॿुधाइणो खपे पहिरियों खां ई कि असां कंहिं बि देवी देवताउनि जी ग्लानी नथा करूं, परंतु इहा सम्झ जी ॻाल्हि आहे त उन्हनि खे हिन रीति सम्झाए करे कि असां बि कंहिंजा माउ पीउ आहियूं, असांजा बि त सूरत आहे। अगरि असांखे बि अहिड़ो कारो ठाहिनि त छा सुठो लॻंदो।
त उन्हनि खे इहे युक्ति सां सम्झाइणो आहे की असां कंहिंजी ग्लानी नथा करूं। बाप असांखे इन ॻाल्हियुनि सभु ॻाल्हियुनि सां छुड़ाइण लाइ सम्झाईंदा आहिनि, छोजी इन्हनि इहे सभु कंदे कंदे असां यथार्थ भॻवान जे नाम रूप सां खे भुलिजी विया आहियूं, भॻवान सां हिकदमि दूर ई थी विया आहियूं। त परमात्मा इन करे असांखे यथार्थ नाम रूप पंहिंजो यथार्थ नाम रूप ॿुधाए करे, धाम ॿुधाए करे इन्हनि सभिनि मूर्तियुनि जो बि अर्थ सम्झाइनि था, ग्लानी नथा करनि, ताकी असां बि पंहिंजो बुद्धि योग परमात्मा सां जोड़ूं, हेॾे होॾे न भटकूं, तॾहिं असांजा दुख दूर थींदा। न त आए दिन नई नई मूर्तियूं माण्हू कढनि था, अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं, माण्हू भटका ई भटकनि था, भॻवान जी यथार्थ नाम रूप खां परे ई थी विया आहिनि। इन करे दुनिया में दिन प्रतिदिन दुख वधे थो। पोइ माण्हू चए थो कि हे भॻवान, मां तव्हांजी एॾी भक्ति करां थो त बि मुंहिंजा दुख दूर छो नथा थियनि, छोजी विधि ठीकु न आहे, तरीक़ो ठीकु न आहे, भॻवान जी पहचान न आहे, त कीअं असां उनखे यादि कंदासीं, त कीअं उहो असांजी मदद कंदो। बाबा ड्रामा सम्झाईंदा आहिनि, इहे सृष्टि चक्कर कीअं ठहियलु आहे, जो कुझु तव्हां ॾिठो उहो पोइ थींदो, जो चीज़ न आहे उहा ठहींदी आहे, जो चीज़ न आहे उहा ठहींदी आहे। त सम्झी विया, असांजो राज्य हुयो, असां गवायो, हाणे वरी बाप चईंदा आहिनि ॿार नर सां नारायण ठहिणो आहे। हाणे असांखे नर सां श्री नारायण ठहिणो आहे, त पुरुषार्थ करो। भक्ति मार्ग में तव्हां ॾाढी कथायूं ॿुधंदा आया आहियो, अमर कथा ॿुधी पोइ अमर ठहियो। तीजड़ी जी कथा ॿुधी टियों नेत्र खुलियो, कंहिंजो ज्ञान जो नेत्र खुलियो, टियों नेत्र। त बिना अर्थ सहित असां कुझु बि मनाईंदा रहंदा आहियूं, कुझु बि कंदा रहंदा आहियूं। एॾियूं माण्हू कथायूं थो ॿुधे, लेकिन फ़र्क़ु त न, इहे बाप वेई सम्झाइनि आहिनि। इन अखियुनि सां कुझु बि ईविल न ॾिसो, सिविल अखियुनि सां ॾिसो, क्रिमिनल अखियुनि सां न ॾिसो, सभु पंहिंजी आत्मिक दृष्टि सां सभु कुझु ॾिसो। इहे बाप वेई सम्झाईंदा आहिनि, इन अखियुनि सां न ॾिसो, सिविल अखियुनि सां ॾिसो, इन पुराणी दुनिया खे न ॾिसो, इहे त खलास थियणी आहे। बाप चईंदा आहिनि मिठे मिठे ॿार, असां तव्हांखे राज्य ॾेई करे वियासीं 21 जन्मनि जे लाइ, हुते कोई राज्य हूंदो ई न आहे, दुख जो नाम निशान न हूंदा आहिनि, तव्हां ॾाढा सुखी ऐं धनवान हूंदा आहियो। हिते त मनुष्य केतिरो बुख मरदा आहिनि, हुते त सॼे विश्व में तव्हां राज्य कंदा आहियो, केतिरी थोरी ज़मीन खपे न, हुते त सॼे विश्व ते असां राज्य कंदा आहियूं, केतिरी थोरी ज़मीन खपे, नंढो बगीचो, पोइ वृद्धि थींदे थींदे कलयुग अंत ताईं केॾो वॾो थी वियो आहे। ऐं 5 विकारनि जी प्रवेशता जे कारण उहो कांटनि जो जंगल थी वेंदो आहे। किथे बाबा हिन सृष्टि में नंढो सो बगीचो ठाहे ॾिनो ई आहे, ऐं हाणे त केॾो वॾो उहो बगीचो बि कांटनि जो जंगल थी वियो आहे, त पूरे विश्व में बि कांटा ई कांटा थी विया आहिनि। हाणे बाबा हिननि सभिनि कांटनि जहिड़ी आत्माउनि खे फूल जहिड़ो ठाहिनि था, सभिनि खे शुद्ध करिणो आहे न। बाप चईंदा आहिनि काम मां शत्रु आहे, हिन सां तव्हां इन सां तव्हां आदि मध्य अंत दुख पाईंदा आहियो। ज्ञान ऐं भक्ति खे बि हाणे तव्हां सम्झो आहे न, विनाश त साम्हूं बीठो ई आहे। बाबा चईंदा आहिनि सभिनि जे सर ते मौत थी मंडराए, हिन करे हाणे जल्दी जल्दी पुरुषार्थ करिणो आहे, न त पाप भस्म न थींदा। बाप जी यादि सां ई पाप कटिजी वेंदा। ठंडा न ठहो, असांखे जीवन में ठंडो न ठहिणो, सदा बाप जी यादि रहणी खपे। सिवाइ हिकु बाप जे ॿियो कोई बि यादि ई न अचे, सभु दुख ॾियण वारा आहिनि, जो सदा सुख ॾियण वारो हुनखे यादि रखो, इन में ग़फ़लत न करणी आहे। यादि न कंदव त पावन कीअं ठहींदा।
अच्छा मीठी मीठी सिकलटे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, इन अखियुनि सां ईविल न ॾिसणो आहे, अर्थात बुरो न ॾिसणो आहे। बाप जो ज्ञान जो टियों नेत्र ॾिने अथई, हुन सिविल नेत्र सां ॾिसणो आहे। सतो प्रधान ठहिण जो पूरो पुरुषार्थ करिणो आहे। ॿियो आहे गृहस्थ व्यवहार खे संभालंदे हुए प्यारी सी चीज़ बाप खे यादि करिणो आहे। अवस्था अहिड़ी जमाइणी आहे जो अंतकाल हिकु बाप जे सवाइ ॿियो कोई असांखे यादि ई न अचे। वरदान आहे पंहिंजी वृत्ति द्वारा, श्रेष्ठ वृत्ति द्वारा विश्व जो वातावरण परिवर्तन करण वारा आधार मूर्त। बाबा असांखे चवनि था कि तव्हां ॿार सिर्फ़ु पंहिंजे जीवन जे आधार न आहियो, तव्हां पंहिंजे जीवन जे लाइ आधार न आहियो, लेकिन विश्व जी सर्व आत्माउनि जे आधार मूर्त आहियो। असांजी श्रेष्ठ वृत्ति सां विश्व जो वातावरण परिवर्तन थींदो। असांजी श्रेष्ठ वृत्ति सां पूरे विश्व जो वातावरण परिवर्तन थी वेंदो। असांजी पवित्र दृष्टि सां विश्व जी आत्माऊं प्रकृति ॿई परिवर्तन थी वेंदी। त वृत्ति सां वातावरण, दृष्टि सां आत्माऊं प्रकृति पावन थी वेंदी। दृष्टि सां सृष्टि बदिली वेंदी। असांजे श्रेष्ठ कर्मनि सां श्रेष्ठाचारी दुनिया ठही वेंदी। हाणे जॾहिं तव्हां ते एतिरी वॾी ज़िमेवारी जा ताजदारी ठहींदा आहियो, तॾहिं भविष्य में बि ताज तख़्त मिलंदो आहे। हाणे जॾहिं असां एतिरी वॾी ज़िमेवारी जा ताजदारी ठहींदा आहियूं न, ख़ुदि ते अगरि ज़िमेवारी सम्झ करे हलंदा आहियूं कि असांखे पंहिंजी वृत्ति सां पूरे विश्व जो वातावरण परिवर्तन करिणो आहे। सभी शांत, सुखी, शक्तिशाली आत्माऊं, रहमदिल आत्माऊं, सभु सुठी आत्माऊं आहिनि। पंहिंजी दृष्टि सां हर आत्मा खे, प्रकृति खे पावन ठाहिणो आहे। त इहा ज़िमेवारी सम्झो, तॾहिं भविष्य में बि ताज ऐं तख़्त मिलंदो। स्लोगन आहे सर्वशक्तिवान बाप खे पंहिंजो साथी ठाहे वठो त कोई बि विघ्न असांखे रोके न सघंदो। सर्वशक्तिवान बाप खे पंहिंजो साथी ठाहे छॾो त कोई बि विघ्न असांखे रोके न सघंदो। असांखे जो करिणो आहे असां सहज रीति करे पंहिंजो कार्य में सफलता मूर्त रहींदासीं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।